जय झूलेलाल। मस्त मस्त आखाणियुनि में अॼु जी आखाणी आहे सचाई। हिकु दफ़ो 4 दोस्त हुया। इन्हनि खे ॿिए ॾींहं ते स्कूल में एग्ज़ाम हो, परीक्षा हो, पर उन ॾींहुं उहो कंहिं कम सां ॿाहिरि हली विया घुमणु। उन्हनि खे ख़बर हुई कि सुभाणे एग्ज़ाम आहे, त ॿिए ॾींहुं सुभाणे इम्तिहान में उहो लेट पहुता, न पहुची सघिया टाइम सां। त उन जेको शिक्षक हो, जेको गुरुजी हो, उन्हनि उनखां पुछईं, भई तव्हां लेट छो थी वियो? एग्ज़ाम में तव्हां ख़बर हुई एग्ज़ाम हुआ, त तव्हां लेट छो आहियो? त उन्हनि जवाबु ॾिनो, साईं असां ॿिए शहर वियासीं शादीअ में चारई, ऐं जंहिंमहिल असां राति जो अचूं पिया तंहिंमहिल असांजी गाॾी पंचर थी वई, त असांखे टायर बदिलण में ॾाढो टाइम लॻो, असां टाइम सां न पहुची सघियासीं। त महिरबानी करके असांखे इहो चांस ॾियो त असां सुभाणे इम्तिहान ॾियूं। गुरुजी चईं, कोई वांदो न आहे, तव्हां सुभाणे इम्तिहान ॾिजो। ॿिए ॾींहुं सभु पढ़ी लिखी करे हिकदमि तयारु थी करे आया कि असां एग्ज़ाम ॾींदासीं। गुरुजी छा कयो, चइनिनि खे अलॻि अलॻि कमरे में विहारईं ऐं चइनिनि खे अलॻि अलॻि पनो ॾिनई, ऐं चइनिनि में जेको सुवालु हो, चईं तव्हां हिननि खे जवाबु ॾियो। चारई जेके पना हुया उन में ख़ाली हिकिड़ो ई सुवालु हुयो, कार जो कहिड़ो टायर पंचर थियो हुयो। चवण जो मतिलबु, इन नंढी सी आइडिया खां हुनजी चोरी पकिड़े वरिती। चवण जो मतिलबु, लाइफ में कूड़ न ॻाल्हाइजे, कूड़ ॻाल्हाइण सां असां फासंदा आहियूं, ऐं हिकु कूड़ जे बदिरां असांखे 100 कूड़ ॻाल्हाइणा पवंदा। इन करे भले नुक़सानु थिए, भले असांखे गुस्सो केरु करे, भले मार पए, पर असांखे सच ई ॻाल्हाइणु खपे। अॼु जी आखाणी तव्हांखे कीअं लॻी? लाइक, कमेंट ऐं शेयर ज़रूरु कंदा। जय झूलेलाल।